सिंधी अदबी संगत शाख लाड़काणे पारां जदीद सिंधी शाइरी जे नाले वारे शाइर सईद मेमूण जी 8वीं सालियानी सार प्रेस क्लब लाड़काणे में मल्हाई वई। तक़रीब में शाइर जवाद जाफ़री, ईसा मेमूण, डॉक्टर परेगाद, अहमद आज़ाद, कासिम केहर ऐं ॿियनि चयो त सईद मेमूण जो हिकु हिकु शेर खे ज़िंदा रखण लाइ काफ़ी आहे। हू बाकिरदार शख़्स हो। सईद पंहिंजे दौर जो निरालो शाइर हो। प्रोग्राम जे आख़िर में करारदादूं पास कई वियूं। करारदाद पास कंदे ईसा मेमूण चयो त सिंधु दरिया में असांजो साहु आहे। सिंधु दरिया सिंधी क़ौम जे जियापे जो सबबु आहे। संथियूं न कंहिं बे पतण ते निहारूं, पसंथियूं न कंहिं बे पतण ते निहारूं, किनारे किनारे पिरियल पुकारूं, किनारे किनारे पिरियल पुकारूं, खिलियासीं त जग जे पयाटक कन ते, खिलियासीं त जग जे पयाटक कन ते, रुनासीं न कंहिं बे ॿुधियूं ओछगारूं, किनारे किनारे पिरियल पुकारूं। सभ खां पहिरीं त सभिनी दोस्तनि जी तमामु वॾी महिरबानी। सिंधी अदबी संगत जा जेके बि दोस्त आहिनि जिन ही प्रोग्राम रथियो आहे ऐं हिन क़िस्म जा प्रोग्राम कराइनि था, केतिरे ई पैमाने ते थियनि था। पिटधणी चयो त चेतारियां चुणकनि विसारियां न विसरे, वेरो तार ॾुखनि सजण भॻे हॾ जीअं। सईद मेमण खे यादि करणु मां नथो सम्झां त को एॾी वॾी ॻाल्हि आहे जो उनखे असां एॾे वॾे पैमाने ते हरूभरू कंहिं वॾे हाल में हज़ारे माण्हुनि जे साम्हूं जेको आहे मल्हायूं या यादि कयूं। छो त सईद मेमण जहिड़ा शख़्स जेके हूंदा आहिनि उहे दिलि वारा माण्हू दिलनि जे अंदरि रहंदा आहिनि ऐं जिन माण्हुनि दिलनि जूं ॻाल्हियूं कयूं हुन दिलनि जे अंदरि रहिया आहिनि उन्हनि माण्हुनि खे जेकॾहिं 50 दिलि वारा माण्हू वेही यादि कनि, ॻाल्हाइनि ऐं ॿुधनि त मां सम्झां थो त इहो तमामु वॾो मेड़ाको आहे, जेको हीउ असांजो मेड़ाको आहे। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा मां कंदो हलां। अक्सर असां वटि इहा ॻाल्हि थींदी आहे त असां वटि माण्हू जेके आहिनि उहे तमामु थोरा ईंदा आहिनि, हाज़रीन तमामु थोरा हूंदा आहिनि असांजनि प्रोग्रामनि में। त मां इहो चवां थो त असांजे मुआशिरे जे अंदरि अहिड़ा माण्हू जिन खे असां इंसान चऊं था या माण्हू जेको लफ़्ज़ असां चऊं था त अहिड़ा माण्हू आहिनि किथे। जेकॾहिं हेतिरा बि जमो थियनि था ऐं वेठा आहिनि त इहा बि वॾी ॻाल्हि आहे ऐं उहे सईद मेमण जे इश्क में अचनि था, उनजे प्यार में अचनि था, उनखे यादि कनि था। 48 साल ज़िंदगीअ जा गुज़ारे हिकिड़ो शख़्स वियो हलियो ऐं 8 साल उनखे गुज़री विया आहिनि ऐं 8 सालनि खां पोइ बि उनखे अहिड़े नमूने सां यादि कयो वञे थो। अहिड़े मुआशिरे में, अंधे ॿोड़े ऐं गूंगे मुआशिरे जे अंदरि, त मां सम्झां थो त इहा वॾी ॻाल्हि आहे। छो त असां हिकिड़े अहिड़े मुआशिरे जे अंदरि अहिड़े दौर में रहूं था जेको इंतिहा दर्जे जो हिकिड़ो डीफ ऐं डंब मुआशिरो आहे, जंहिंमें असां पंहिंजनि मुअस्सिरनि खे, असां पंहिंजनि शाइरनि खे, अदीबनि खे, दानिश्वरनि खे, हाई लेवल जे माण्हुनि खे, जिते दुनिया उन्हनि खे अलाए किथे जीअरे ई पुॼाए सघे थी, छॾे थी, असां उन्हनि खे जीअरे ई पूरे छॾींदा आहियूं। अहिड़े मुआशिरे जे अंदरि जेकॾहिं हेतिरा माण्हू जेके आहिनि उहे गॾिजी
उन्हनि माण्हुनि ते ॻाल्हाइनि था त इहा असांजी ख़ुशनसीबी आहे। ऐं चई सघिजे थो त अञा के आहिनि कुल जग में कापड़ी। सईद चयो त असां गूंगी तारीख़ जा फ़र्द आहियूं, असां गूंगी तारीख़ जा फ़र्द आहियूं, मिटीअ मंझि पूरियल असां जूं ज़ुबानूं। असां गूंगी तारीख़ जा फ़र्द आहियूं, मिटीअ मंझि पूरियल असां जूं ज़ुबानूं, उहे साज़ जिन जूं ॿुधियूं कंहिं न तानूं, टुटल दिलि जा ख़ामोश थियल दर्द आहियूं, असां गूंगी तारीख़ जा फ़र्द आहियूं। तो इहो कूड़ कोन्हे, इहो सच आहे। इहो उहो सच आहे जंहिं उन माण्हूअ चयो, जेको माण्हू, मां ईअं चवंदुसि त हर उहे माण्हू जेके इन ई सतह जा ग़ैर मामूली माण्हू थियनि था न, उहे पंहिंजे वक़्त खां अॻे ॼमी पवनि था। छो त उन्हनि खे उन्हनि जे वक़्त में जेकॾहिं उहा पज़ीराई नथी मिले, उहा इज़त नथी मिले, उहो मान नथो मिले, त इहा उन्हनि माण्हुनि जी घटिताई न आहे, इहा उन दौर जे मथां जेका आहे हिकिड़ी ग़लति। अॼु डॉक्टर प्रिय सकीना गाद डॉक्टर तनवीर जे हथां मोकिले रहियो आहियां। ईसा तव्हां जूं सिंधी अदब लाइ ख़िदमतूं क़ाबिले तहसीन आहिनि। घणी सिकम जा गुल मोहम्मद गाद। ठीकु, 4 महीननि खां बाबा तव्हां सभिनी ख़बर आहे बेड रिडन आहे ऐं माशाल्लाह ॻाल्हाइण जी कुवत थोरी घणी अथसि, पर ईसा खे ॾाढो पसंदि कंदो आहे। लास्ट टाइम असां अचूं पिया त चयूं त ईसा लाइ किताबु खणी वञिजो, पर किताबु हुयो कोन। अॼु ईसा जे लाइ पाण बाबा मोकिलियो आहे। वठो डॉक्टर, चवण जो मक़सदु इहो त आकिल मुंहिंजो महबूब शहर। सवेर साईं ॿुधाए वियो विशाल त आकिल में वॾा वॾा माण्हू पैदा थिया। आकिल वाक़ई बि वॾा माण्हू कदावर माण्हू पैदा कया अथई। असां बि उन साईं दरिया जो ज़िक्र करे वियो। दरिया असां सभिनि जो महबूब आहे। जून जुलाई जे महीने में असां सभु डॉक्टर मां असांजी फैमिली ईअं सम्झो आशिक़ आहियूं दरिया जा, छो त असांजा वॾा उतां लॾे हेॾे आया लाड़काणी। तंहिंजे करे असांखे आकिल ॾाढो प्यारो आहे। ऐं आकिल में ख़ान बहादुर अयूब खोड़ो, उन खां अलावा ख़ाल ममून साहब, उन खां अदी हमीदा खोड़ो साहिबा, निसार खोड़ो साहब, सईद मेमण, ज़ेब आकली, डॉक्टर आकिल जेको अमरीका में ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहियो आहे। मुंहिंजो क्लास फेलो कराची में, हाणे त अमरीका ई आहे। वॾा माण्हू पैदा कया आहिनि आकिल। सईद मेमण अॻे लाइफ अदा ईअं न हूंदी। विशाल ख़बर हूंदी त उते सिख बि रहंदा, हिंदू बि रहंदा, ओड बि रहंदा। अॼु बि ओडकियूं भितियूं आहिनि। ऐं मेमण गाद खोड़ा भुटा हिकिड़ी वेड़े में रहंदा हुआसीं। असां चश्मदीद गवाह आहियूं हिन ॻाल्हि जा। हिकिड़ो वेड़ो हूंदो हो, मेमणनि दरसो तदरीस कंदियूं, उन्हनि जूं मायूं क़ुरान शरीफ़ पढ़ाईंदियूं, लाड़काणे लॾे आया पोइ बि उहो ई कमु हूंदो हो। हाणे मां पुछो सरमद खां, उहो ॿुधाए पियो त हाणे बि उहो दरसो तदरीस जो कमु हले पियो। वॾो बाग़ हूंदो मेमणनि जो, असां वेंदा हुआसीं, गुल पटे ईंदा हुआसीं, गुल खणी ईंदा हुआसीं। हाणे मां वेंदी आहियां, ज़रूरु वेंदी आहियां। सईद मेमण बि उन माहौल में पलियो वॾो थियो। सईद हिकु बरजस्तो लेखक, अदीब, शाइर, तमामु सुहिणा लफ़्ज़ पेश कया अदा। वॾो मकालो जेको लिखी आया, हक़ीक़त जीअं रफ़्तार सां उन शाइरी कई, जंहिं रफ़्तार सां वरी छप बि हुअसि, उन रफ़्तार सां रक्षा बि उअं ई ड्राइव हुनजो हूंदो हो। त असां सम्झूं था त इहे वॾा शाइर हुया। सईद जे वञण जी वेल न हुई, सईद जे वञण जी उमिरि न हुई, पर असां एज़ अ मुस्लिम इन ॻाल्हि खां बख़ूबी इन ॻाल्हि खे बि मञूं था त मौत बरहक आहे, हर कंहिंखे अचिणो आहे। तंहिंजे करे असां सईद मेमण जी सार प्रोग्राम में सईद खे सारियूं था, उनखे यादि कयूं था। ऐं असांजा वॾा नाला आहिनि, वॾा अदीब आहिनि। हुननि जी जेतिरी बि तारीफ़ कजे, जेतिरो बि उन्हनि ते ॻाल्हाइजे, घटि आहे। उहो असां सभिनि जा ईअं सम्झो त उस्ताद शाइर आहिनि। संदसि मथियां लफ़्ज़ लिखियलु डॉक्टर मूंखे हाणे चए पियो त उन पंहिंजे लाइ लिखिया। हक़ीक़त आहे, हिकु अच्छे कपिड़े में थो निकिरी वञा, ज़िंदगी तोखां मिठी नाराज़ आहे। हक़ीक़त आहे, ज़िंदगी त असां सभिनी खे ख़बर आहे त इहा ई हुजे थी जेका जियूं था। मां चवंदी आहियां सेकेंड लाइफ जेका हिंदू धर्म में आहे त असांजो ॿियो जनम आहे। ॿियो जनम मां चवंदी आहियां असांजे ॿारनि जो आहे। हे जेको असां जनम जियूं था असांजो ई आहे। त इन ई जनम में असां कुझु चङी ॻाल्हि करे वञूं, जीअं सईद वांगुरु सुभाणे ॻाया वॼाया वञूं,
इहा ई ज़िंदगी आहे। इन ई ज़िंदगी में कुझु करिणो हुजे थो। ऐं सईद साहब तमामु सुठी शाइरी करे वियो। असां सभु उन जा दीवाना आहियूं ऐं असां सभु सम्झूं था त लाड़काणे जा शाइर जेको कुझु लिखनि था सुहिणो ई लिखनि था। ऐं ईसा हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे मुबारक हुजे। मकतब में माण्हू शागिर्द बि आहे, उस्ताद बि आहे। हर माण्हू किथे उस्ताद आहे, किथे शागिर्द आहे। ज़रूरु न आहे त हर जाइ ते उस्ताद जेको आहे उहो उस्ताद ई हुजे, किथे शागिर्द आहे। सईद मेमण जे सार में प्रोग्राम पंहिंजो असांजे अदा ईसा मेमण रखी ॾाढो असांजी दिलि खे माना जेतिरो ख़ुशि पियो थिए ओतिरो ॾुखायो बि अथई, ओतिरो ॾुखायो बि अथई। उहो ॾुखायो इन जे करे अथई त असांखे माना उहो जेको दर्द घटिजी वियो, सुर घटिजी वियो, वरी उहो ताज़ो थी पियो हुनजी मोहबतुनि जो। पंहिंजो हिन सईद मेमण सां गुज़ारियल रातियुनि ऐं मोहबतुनि जो। सो ऐं इन अमल ॿई जेके कैफ़ियतूं आहिनि, ख़ुशी बि आहे, ॾुख बि आहे। हिन पंहिंजे अहिड़ो मौक़ो फ़राहम हिन करे असांखे ईसा मेमण असांजी दिलि खटे वरिती आहे। खेसि वाधायूं थो ॾियां, मां बि उन ई संघ जो मेंबर आहियां। तो ॾाढो भलो कमु कए। हिते सईद मेमण ते जेको बि ॻाल्हायो सभु कुझु ॻाल्हाए, पर सईद मेमण जी शाइरी शख़्सियत खे फुल मूं अॼु सम्झो। शाइरी खे त सम्झंदुमि, शाइरी खे सम्झां थो। हुनजो इहो आहे त पंहिंजो कोहीड़ो हूंदो, सीउ हूंदा, तीअं ज़ाहिर थींदो कोहीड़े में त भई सईद थो अची। कॾहिं कॾहिं ईअं मां सॼो भरे खां अॻु में कोहीड़े में ईंदो, पोइ आउं बीड़ी ॿधंदुमि। उन ख़बर साजरी ईंदो आहे, पोइ होटल हूंदो, पोइ गुड़ में ऐं फोटा विझराए दालचीनी चांहि जेका पीअंदा हुआसीं गॾु। मूंखे अमन सोलंकी उहो स्कॉच पियारींदो हो 2 साल, पर हुन स्कॉच में उहो मज़ो न ईंदो जेको सईद सां गॾु चांहि पीअण में मज़ो ईंदो हो। छो जो मूंसां सईद गॾु हूंदो ऐं उहो अमन सोलंकी हुयो। ईअं ई हिकिड़े दफ़े आकिल वियासीं, अमन सोलंकी हो, आउं हुयुसि ऐं कुझु सिपाही आहे, उहो एक्साइज़ में डायरेक्टर हुयो। उते शाइरी ॿुधंदे ॿुधाईंदे सईद खे अलाए छा थी वियो, पोइ विगो ई हुनखे खणी जल्दी अस्पताल पहुतासीं। हाणे उहो ऑफिसर माण्हू वठ सठ थी वई, पर मुंहिंजो मोह लही वियो। मूंखे अमन चयो त यार तूं माना ईअं अखियुनि में पाणी लही ऐं यको ज़ोर ॾिना सईद खे, जेसि ताईं हुनखे होश आयो। तूं माना ईअं एॾो उस्ताद मोहतरम परेशान। उहो मूंखे उस्ताद किबला कोठींदो आहे अमन सोलंकी। उस्ताद तव्हां एॾो परेशान, मां यार ही सईद आहे, ही सईद आहे। जेकॾहिं तूं हुजे हा शायदि मां तोखे ज़ोर न ॾियां। ही सईद आहे, ही शइ जो इहो मुंहिंजो पंहिंजो छा चवंदुसि त हिकु जहिड़ी हैसियत जो आहे। ही तबक़ाती निज़ाम आहे, हर को पंहिंजे तबिके वारे खे सपोर्ट थो करे, हेठे खे नथो ॾिसे। जेको विचोलो उहो मथे चढ़ण जी कोशिशि थो करे। अहिड़ी तरह सां बि असांजो पंहिंजो मुख़्तियार जागीरानी वेठो आहे, बकार बोज़दार वेठा, काफ़ी वेठा आहिनि। अचां पियो पेप्सी पार्क में 10-12 ॼणा दोस्तनि कासिम केयर चवनि त सईद जी हीअ शइ त ॿुधो यार, यार गज़ब गज़ब छे कयाज़ खे क्रॉस करियो। मुंहिंजे दोस्तनि चयो, वेठा आहिनि हुन मूं कुझु, सो मूं चयो अदा ॿुधायो। ॿुधाए त हिकिड़ो शेर हुन में आयो। मूं चयो वराए सईद वराए, ॿुधाए वरी चयोमांसि वराए, ॿुधाए मां चयो वराए त हीअं की, ऐं पोइ उते हुन हिकु अहिड़ी हरकत कई उहा मां नथो ॿुधाए सघां संगत खे। मूंखे चई यार हे त पंहिंजो पाड़ू पटणे कढनि, चवंदा छेका याद खे क्रॉस करियो, हे हीअं हुजे न, मां हीअं हुजे। ऐं सईद में जेको हिते अचण सां मूं चयो न त हिकिड़ो नओं पासो मुंहिंजे साम्हूं अची वियो, जेको जंहिंजी मूंखे अॻु ख़बर न हुई। उहो उनजो इहो आयो त सईद जो जेको बि दोस्त आहे उहो इहो थो सम्झे त सईद गौरव हुई मूंसां हो, बसि इहा हुन में क्वालिटी, सईद मुंहिंजो ई हुयो। इन करे इहा दावा मां बि कयां थो त मूंसां गौरव हुयो। हिकु राति आकिल में टिकंदो, हाणे खां 28 साल 27 पोइ हिते वञो त हिकु राति मूं वटि टिकंदो, छो कंदो वेठा हुननि खे सभिनी खे ख़बर आहे। ऐं 4-4 शयूं लिखी ईंदो, माना पेज अचे ॿुधाईंदो। हुन में इहा वॾी क्वालिटी हुई
हू मूंखां मिलंदो चवंदो गारी ॾींदो नथो ॾी, मां चयो यार गारी त ॾींदो आहियां, गारी न ॾियां। हाणे ॾिसो न तव्हां त जंहिं समाज में रहूं था असां, उन समाज में ज़्यादतियूं त थियनि थियूं न हेठें तबिके जे माण्हूअ सां। हाणे हेठियूं तबिको छा कंदो, गारियूं न ॾींदो छा लिखंदो? तव्हां नंढे ॿार खे थप हणंदव, तव्हांखे कुझु न चई सघंदो साम्हूं, पर पंहिंजे दर खां दाख़िल थींदे बुजो ज़रूरु ॾेई वेंदो आहे। सही मां जी गारी ॾेई पेट न ठारियूं त यार मरी वञो या भला। सही त पोइ उहो बि मूंसां गॾिजी गारी ॾींदो, पोइ वरी चवंदा भला अॼु कंहिंजी गिला था कयूं, गिला करे गारियूं ॾींदासीं, वरी ठरंदासीं चांहि पीअंदासीं। तो ईअं सही सां हलियो। पंहिंजे वादा मुख्तियार ॻाल्हि कई त उहो इश्क जी उनजी ॻाल्हि जी, हुनमें असां सभु दोस्त हुयासीं, सभई दोस्त इहो ई चाहिनि पिया त हीअ जेकर इन ॿोॾ मां निकिरे, इन धक खे पचाए सिधो थी हले। हर बात हसीना जी, है न, हर ॾींहुं हसीना जो, हर राति हसीना जी, हर शेर हसीना जो, हर बात हसीना जी, वञ चंड सितारनि सां राहनि में उजाला करे, हिन राह सां अचणी आहे बारात हसीना जी। सही दिलि खे समुंड जे किनारे ते अॼु आज़ाद सोचे थो, उन जूं हिकिड़ियूं सिटियूं हुन जवान पोड़े खां, इहो साईं जी एम से ॾांहुं हुयुसि, हुन जवान पोड़े खां ईअं हथु, हुन जवान पोड़े खां हथु न ईअं छॾायां हा, सिंधु देश जे दग तां पंधु न ईअं, हिते मूंखे भुलिजी वियो आहियां, घटायां या कुझु अहिड़ो हुयुसि, घटायां हा, नज़्म छपियुसि सिटनि जूं सिटूं गुम। आयो चयाईं मुख्तियार, सफ़ा ईअं अफ़सोस में आयो, लड़कंदो लड़कंदो ईंदो न, मां भॼंदो भॼंदो ईंदो, मुख्तियार, मां चयो भाउ ख़ैर त आहे, चई असांजा आदि बि ॾाढा हरामी आहिनि। पोइ मां चयो मां छा कयां हरामी आहिनि त, तो जो नज़्म न सईद कंहिं ॿिए युग या युग जो माण्हू हो, सईद खे हालत में अची आकिल में उछलियो हो, सईद जी उॾाम खे फुटबॉल जेतिरो ग्राउंड खपंदो हो, हुनखे हिकु गोल दाइरे जे चकर में बीहारियोसीं, उन गोल चकर में सईद जो मथो भवाटियूं खाई लॻो, मथो चकराइजी वियो, सईद जी समूरी हयाती भोगनाइनि जे वर चढ़ी वई। मुंहिंजे यारनि वञी जाम पैसा लधा, मुंहिंजे यारनि वञी जाम पैसा लधा, मां त चरियो हुउसि, मां सपना लधा। यामीन बल, अच्छा, सईद संदसि सईद हसास माण्हू हो, एतिरो हसास जो यामीन बलोच, एहसान सुमरो ऐं कासिम केर जो साथ न हुजेसि हा त माणक वांगुरु पाण खे मौत जे मुंहं में अॻुवाट धिके छॾे हा। सईद पंहिंजूं महरियूं टहकनि में लिकाईंदो हो, सईद पंहिंजे मुख़्तसिर हयाती पंहिंजे वित ऐं वस खां वधीक कमु कयो। नेण सफ़र में जहिड़ो शाहकार लिखी अदबी हल्कनि में थरथलो मचाए छॾियईं। सईद खे पंहिंजी घरवारी ॾाढी प्यारी हूंदी हुई, अबा माफ़ कजां पुटु, घर जूं ॻाल्हियूं आहिनि, उन करे हू सोहरे ते बि साहु ॾींदो हो। इन मां मूंखे ख़बर पई, जेके सोहरनि ते साहु ॾींदा आहिनि उनखे घर वारियूं प्यारियूं थींदियूं आहिनि। सईद शाइरी खे तव्हां दोस्तनि, सईद जी शाइरी ते तव्हां दोस्त ॻाल्हाईंदा, कंहिं ॻाल्हायो बि आहे, उन हूंदे बि सईद जूं हीअ सिटूं त पढ़ो, ख़बर पवे त उन्हनि जूं अखियूं वञी चुमजनि, ख़बर पवे त उन्हनि जूं अखियूं वञी चुमजनि, अलाए केरु तव्हांखे वणी विया आहिनि। असां सिंध में ईअं थींदो न अथव, ॿिए खे जे इहा ख़बर पए तोखे फलाणो वणियो आहे न त सम्झे तुंहिंजा कम लही वेई, पर इहो सईद यार कमाल, अलाए केरु अव्हांखे यार कमाल आहे। असांजे समाज में एतिरी आला सोच, इश्क जो महराज थो लॻे। सईद डॉक्टर दोस्तनि जे बावजूद बि लिखंदो रहियो, मुसलसिल लिखंदो रहियो, तव्हांजो अजल जो सॾु थियुसि। सईद हलियो वियो, ॾुख सुख मोहबतूं नफ़रतूं कामयाबियूं नाकामियूं सभु पाण सां गॾु खणी वियो, असां वटि छॾे वियो टहक यादूं ऐं ॻोड़ा। छा कजे, कांधी ॾिठा काल्ह मूं खोटींदे क़बरूं, कांधी ॾिठा काल्ह मूं खोटींदे क़बरूं, अजल जे ओड़ाह में के लुढ़ंदे ॾिठमि लाल, कांधी ॾिठा काल्ह मूं खोटींदे क़बरूं, अजल जे ओड़ाह में लुढ़ंदे ॾिठमि लाल, मिटीअ माण्हू मोकिलियो न त कहिड़ी मौत मजाल, मिटीअ माण्हू मोकिलियो न त कहिड़ी मौत मजाल, खासे न ख़याल बेवस बेरागी कर। वजूद जी बेगानगी
ऐं उन सां गॾु वजूद जी सुञाणप। सिंधी अदबी संगत शाख लाड़काणे जूं यादूं ही मुख़्तियार साईं वेठो आहे, साईं बकाला बोलदार वेठो आहे, बिरोई साहिब जी ओताक ते गजाड़ियूं थींदियूं ऐं असांजो यानी इब्तिदाई अदबी यानी ज़मानो हो शेरो अदब जे हिन दुनिया में पेर पाइण जो। सईद सां असांजी याराणी थी। मुमताज़ होटल ते असांजो विहणु थींदो अक्सर। डॉक्टर कन्यो ज्ञानचंदाणी, मुख़्तियार जागीराणी, सईद मेमण, साईं गुलाम नबी गुल, मलक आगाणी, कुझु ॿिया दोस्त मीटिंग खां पोइ अची वेहंदा हुआसीं। उन ज़माने में शेख अयाज़ जे कलाम जी वॾी धूम हुई। शाबदती भिटाईअ खां पोइ हिकिड़ो अज़ीम शाइर सिंध पैदा कयो, पर हू रिवायत ऐं जदीदियत जो संगम हो शेख अयाज़। ऐं उनखे पंहिंजो जेको सिंधी सकाफ़त आहे या किरदार आहिनि उनखे रिवाइव कयो हिकु माना अज़ीम लहजे में, अज़ीम फ़िक्री आहंग में। पर जेसिताईं मां सईद जी ॻाल्हि कंदुमि त सईद शायदि वाहिद शाइर हो जंहिं बिल्कुलु हटी करे उन सॼी रिवायत खां जदीद अंदाज़ में, गज़ल में, पंजकड़नि में, वाईअ में जेके अक्स ॾिना या जेके ख़्याल ॾिना या जेका ट्रीटमेंट आहे शाइरीअ जी, उहा हिकिड़ी अनोखी हुई जंहिं माना सिंधी शाइरीअ खे गरमायो। तनवीर अब्बासी, इमदाद हुसैनी, इहो हिकिड़ो अलॻि हिकिड़ो लहजो ऐं लाड़ो खणी आया हुआ। उनखे वधीक मज़बूतीअ सां, वधीक ऊची उॾार सां सईद खणी आयो पंहिंजी शाइरीअ में। ऐं उहो ज़्यादातर ईअं हो त उनजी इमेजनरी जेका हुई, इमेजिस जेके हुया उनजी शाइरीअ जा, शायदि उनजो असरु इहो बि हुयो त सिंधो जे किनारे ते हिकिड़े ॻोठ में, खजनि जे ॻोठ में रहंदड़ हुयो ऐं हू हिकिड़ो भरपूर शाइर हुयो, मुकमल शाइर हो सईद मेमण। जॾहिं हू लाड़काणे शहर में हिते हिकिड़े स्कूल में पढ़ाईंदो, पोइ अक्सर पार्ट टाइम रक्शो बि हलाईंदो। जिथे रस्ते में ॾिसंदो दोस्तनि खे यादि हूंदो, पोइ मूंखे चवंदो लंघंदे, आज़ाद वेह रक्शे में, बाबा तूं इहे रोज़गार आहे सुवारी थो खणे तूं, चई न तूं वेह मूंसां गॾु झुकाए थो। पोइ हू कलाम ॿुधाईंदो हलंदो रस्ते में या कचहरी कंदा हुआसीं, वेहंदा हुआसीं। सो घणियूं ई यादूं आहिनि सईद सां, घणियूं ई मुहबतूं याराणियूं असांजूं रहियूं। ऐं उनजी शाइरीअ खे पढ़ी करे या बरमला साम्हूं ॿुधी करे हैरान थींदो हुउमि त हीउ जेको आहे सो माना हीउ कहिड़े जहान में माना आहे, कैफ़ियत में आहे। हिन जो कलाम जेको आहे इंतिहाई माना असां वटि, असांजे समाज में जेतिरी क़दरदानी हिकिड़े फ़नकार जी हुजणु घुरिजे, हिकु आर्टिस्ट जी हुजणु घुरिजे, ओतिरी न आहे। हीउ हिकिड़ो इज़हार आहे, हीउ प्रोग्राम उनखे ट्रिब्यूट ॾियण जो। ऐं मुबारक माना जेके दोस्त आहिनि हिन संगत जा, बाडी जा, उन्हनि सभिनी खे। हुन हिकिड़ो तवील नज़म लिखियो हो जेको किताबी सूरत में छपियो हो, उनजो नालो मूंखे यादि नथो अचे जी, अज़ल जो आॾाणो। हाणे इहो हिकिड़ो माना अनोखो तजुर्बो हो जेको माना ज़ात, वजूद, काइनात अंदरून जो सफ़र बि हुयो उन नज़्म में। उन नज़्म में उन इंसान जी सम्झो तारीख़, जीअं चवंदा आहिनि अंग्रेज़ी में, पोइट्स आर दी इंजीनियर्स ऑफ द ह्यूमन सोल। इंसानी रूह जा इंजीनियर हूंदा आहिनि शाइर। हू हिकिड़ो माना आला क़िस्म जो इंजीनियर हो जंहिं उणत कई उन्हनि जज़्बनि जी उन अंदाज़ सां। शाइर त जज़्बनि जी जेको आहे तर्जुमानी कंदा आहिनि, पर तर्जुमानी जेका आहे अहिड़े अंदाज़ सां कजे जो माना उहा हैरत में विझी छॾे। हू हैरत में विझंदड़ शाइर हो। मसइलो हीउ जेको शेर पोयां लिखियलु आहे हिन ते बैनर ते, हिकु अछे कपिड़े में तो मां निकिरी वञा, ज़िंदगी तोखां मिठी नाराज़ हा। हा, इहा हिकिड़ी माना सम्झो त अलविदाई माना हिकिड़ी हुनजी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, हिन दुनिया खे छॾे वञण जी, रुसामे जी, ज़िंदगीअ सां प्यार जी बि अलामत आहे हिन में। हिन खे गुड बाय चइजे मुहबत सां,
ठीकु आहे, मूं तोसां गुज़ारियो, हाणे मुंहिंजे जेको आहे वञण जो वक़्तु आहे। इन खां अलावा सईद जा ग़ज़ल जेके आहिनि, ख़ासि तौर ते ग़ज़ल जेके आहिनि सईद जा, उहे तव्हांखे सिंधी शाइरीअ जी सॼी तारीख़ में इन तरह सां न मिलंदा जीअं सईद मेमण जा आहिनि। तव्हां सिंधी ग़ज़ल जी तारीख़ खणो, जेके बि शाइर आहिनि, बसि सवाइ हिकु अधु जे, मिसाल जी ॻाल्हि नारायण श्याम, ठीकु आहे, उहो तव्हांखे मिलंदो जंहिं माना इन तरह जा अक्स जेके आहिनि माना अहसासात सां गॾोगॾु इन में उणत कई आहे। उन खां पोइ अयाज़ जो माना हू हमअसर आहे नारायण श्याम, उहा हिकिड़ी अलॻि सीनियरिटी ई आहे। उन खां पोइ जीअं चइजे वॾो उछाल जेको आहे सिंधी ग़ज़ल में, जेका ग़ज़ल जी रिवायत आहे, उन रिवायत खां हटी करे, रिवायत में रही करे बि ऐं गॾोगॾु हटी करे बि, मतिलबु ग़ज़ल आहे महबूबा सां गुफ़्तगू जी माना सिन्फ़, रोमांस जी सिन्फ़ आहे। उन रोमांस जी सिन्फ़ में तव्हां सॼी ज़िंदगीअ खे समोयो, पंहिंजे हालात वाक़ियात खे समोयो, इंसानी ज़िंदगीअ खे समोयो। इहो इंतिहाई माना हिकिड़ो वॾे आर्टिस्ट जो कमु आहे, उहो ई करे सघे थो। हुनजे अंदरि हिकिड़ो वॾो आर्टिस्ट हो, वॾो शाइर हो, जेका हुनजे अंदरि आंध मांध मचाई वेठो हो। हुन पंहिंजी ज़िंदगीअ खे शाइरीअ जे अंदरि जज़ब करे छॾियो ऐं उहा शाइरी कमाल जी शाइरी हुई सईद मेमण जी। हिन वक़्तु मूंखे उहे शेर जेके आहिनि यादि कोन था अचनि, जेके तमामु मक़बूल हुया उन ज़माने में ऐं अॼु बि जेको आहे थो। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त उनजो हिकिड़ो कुलियात जेको आहे शेख सईद जो, उहो छपजणु घुरिजे, मुकमल कुलियात छपजणु घुरिजे ॿीहर जेको आहे त जीअं नओं नसुल जेको आहे उहो पंहिंजे अज़ीम ऐं बहितरीनु शाइर जे उन कलाम खां, विरसे खां आगाह थी सघे ऐं उनखे ख़बर हुजे त केतिरो वॾो शाइर हिन खिते मां। पहिरें त आउं निहायत ख़ुशि आहियां, तमामु घणनि दोस्तनि जे चहिरे खे ॾिसां थो ऐं ॼण मूंखे याकूती नसीब थिए थी। अंदर में त अलाए छा छा लिको पियो आहे, न तव्हीं असां खां कढी था सघो, न असांखे कढण जो को ज़रियो आहे। पोइ बि जिते जिते वक़्तु मिले थो, को चाहे थो त हिन राॻीअ खे ॿुधिजे, उते वञी कुझु ख़्याल मौसीक़ी में पेश कंदा आहियूं ऐं पंहिंजी आबियारी कंदा आहियूं। आउं बि हिन ज़िंदगीअ जे ड्रोड़ में, विखुन में, डुका में शाइरी जी चमाट खां बि वाक़िफ़ थियुसि। उन बि ठीकु ठाक हिकिड़ी मूंखे लोणे में लपाट हई, जे मूंखे अञा वधीक सुहिणो करे विधो, समझदार करे विधो। सोबतूं त तव्हां जहिड़नि सां, वॾनि सां जेके बि नसीब थियूं आहिनि, उन्हनि बि ॼण उस्तादी जो कमु कयो आहे। तव्हांजो वधीक वक़्तु कोन वठंदुसि, तव्हां सभु इन ते ॻाल्हाइण वारा आहियो साईं सईद मेमण ते। उहे त क़बर ऐं कमरे में फ़र्क़ु आहे हिकिड़ो, सॼण हुन में न हिन में जारा किथे किथे। सो यार वेंदे वेंदे जेको कुझु चयो आहे पछाड़ी में, कीअं चयो आहे कीअं न चयो आहे इहो उनखे ख़बर।
पर इहो त सम्झ में अचे थो त इहो मुहबत जो धकु आहे, इश्क जी चमाट आहे, जंहिं हिन खां लफ़्ज़नि में इहा तरतीब ॾियारे पंहिंजो इज़हार कयो आहे। मूंखे अॻे दफ़े बि आउं ॿाहिरि हुउसि, 2 खनि हिते बैठकूं हुयूं, उन्हनि में शिरकत न करे ॼण तकलीफ़ पहुतमि, छो त मां तमामु घणो परे हुउसि ऐं राति बि आउं परे हुउसि। हो नंढा करे वॾा कया आहिनि सही, ईसा मेमण जहिड़ा, ईसा रूहुल्ला, हुननि जो असरु रहे थो साईं, अछ जो ओझागियल बसि रुॻो नलके हेठां पाण खे रखियोसीं, कुझु थधा थियासीं, पोइ वेगन जे झाकनि झूकनि में अची तव्हांजी हाज़िरी भरी आहे। ऐं मूं वरी बि इहो जुमिलो हिन अदीअ समेत सभिनी खे त तव्हां सां मिलंदे याकूती नसीब थिए। महिरबानी। तमामु घणियूं शयूं मूंॾे मोकिलियूं साईं ईसा मेमून साहब, पर उहे मुंहिंजे मिज़ाज सां ठहकनि कोन थियूं। साईं जेम्स जन गुफ़्तगू में फरमाईंदा रहिया त कॾहिं बि ज़बान मां अहिड़ी ॻाल्हि न करियो जॾहिं तव्हांखे का तकलीफ़ पहुचे ऐं उन में उॿारा थी पंहिंजे लाइ या ॿियनि जे लाइ को अहिड़ो जुमिलो इख़्तियार कयो जंहिंमें तव्हां पंहिंजो अंत चाहींदा हुजो, उहो कॾहिं बि न कजो। छो? ॻाल्हि जे निकिरी वई त पोइ मोटंदी कान। उहो शाइरी में बि हुअणु घुरिजे। मां अञा त इहा ॻाल्हि न सम्झी सघियो आहियां, जदीद छा आहे, क़दीम शाइरी छा आहे, जदीद शाइरीअ जो शाइर, क़दीम शाइरीअ जो शाइर, मां अञा ताईं न सम्झी सघियो आहियां। सो अॻिते हली वरी तव्हां सां पियूं मुलाक़ातियूं थींदियूं या मथां वेठल मां जेकॾहिं अञा को दोस्त 2-3 रहियल आहिनि त उहे जेकॾहिं किथे का ईअं इशारो ॾेई वेंदा त पोइ आउं सम्झी वेंदुसि बाहमज़ली त जदीद छा आहे ऐं क़दीम छा आहे। सो त असां इशारनि जूं ॿोलियूं ॾाढियूं ॻाल्हायूं बि आहिनि ऐं ॿुधियूं बि आहिनि, ॾिठियूं बि आहिनि। तव्हीं सभु सलामत हुजो। हूंदी आहे उन भंज ड्राह मंझां ज़ाहिरा जॾहिं गुज़रंदो आहे त उन जूं कैफ़ियतूं मुख़्तलिफ़ ज़ाहिर थींदियूं आहिनि, उहे तख़लीक़ ऐं तख़य्युल जी सूरत में ज़ाहिर थींदियूं आहिनि। उन में सभ खां अॻु में पंहिंजी तख़लीक़ खे जी भंज ड्राह कंदो आहे। जॾहिं पंहिंजी तख़लीक़ लिखंदो आहे त उनखे पाण ई अकेलाईअ में वेही उन्हनि शयुनि खे तस्लीम बि कंदो आहे, वरी उन जी भंज ड्राह करे उन्हनि खे रद्द बि कंदो आहे। उनखां पोइ उनजो हिकिड़ो ॿियो मरहिलो ईंदो आहे। उहे पंहिंजा तख़य्युल खणी जॾहिं किताबी सूरत में ॿाहिरि ज़ाहिर कंदो आहे माण्हुनि जे आॾो या कंहिं जलसनि जुलूसनि में वञी पेश कंदो आहे त उहो वरी बि तस्लीम, वरी उन जी शयुनि खे, उन्हनि जी तख़लीक़ुनि खे जेका पब्लिक आहे पंहिंजी साञाह मुताबिक़, पंहिंजे इल्म ऐं फ़हम ऐं फ़िक्र मुताबिक़ तस्लीम बि कंदी आहे ऐं वरी उनखे रद्द बि कंदी आहे, उन जी तारीफ़ बि कंदी आहे ऐं उन ते तनक़ीद बि कंदी आहे। ईअं हू हिकिड़ो तख़लीक़कार, कोई बि तख़लीक़कार तस्लीम ऐं रद्द जे विच में, तारीफ़ ऐं तनक़ीद जे विच में पंहिंजी ज़िंदगीअ जो सफ़र कंदो रहंदो आहे। उनखां पोइ
उन जी तख़लीक़ ॿिनि हिसनि, ॿिनि रायनि, ॿिनि रस्तनि ऐं ॿिनि तज़ादनि में विराइजी वेंदी आहे। पढ़ण वारा, ॿुधण वारा या नक़ाद उन्हनि मौज़ूअनि या ख़्यालनि खे ॿिनि पुड़नि में विझी तोरींदा आहिनि। कुझु माण्हू उन्हनि जे ख़्यालनि ऐं नज़रियनि खे तस्लीम कंदा आहिनि, कुझु रद्द करे छॾींदा आहिनि। कुझु माण्हू उन ख़्यालनि नज़रियनि जी तारीफ़ कंदा आहिनि, कुझु वरी उन ते तनक़ीद कंदा आहिनि। कुझु हद खां वधीक तारीफ़ कंदा आहिनि, कुझु हद खां वधीक तनक़ीद कंदा आहिनि। ईअं हिकिड़ो तख़लीक़ार तस्लीम ऐं रद्द जे रस्ते ते, तारीफ़ ऐं तनक़ीद जे रस्ते ते सॼी ज़िंदगी सफ़र कंदे गुज़ारे छॾींदो आहे। पर हू कंहिंजी तनक़ीद करण ते या कंहिंजे रद्द करण ते माठ करे वेही न रहंदो आहे, पर समाज जे अहम मसइलनि ते, समाज जे अहम मौज़ूअनि ते मुख़्तलिफ़ अदबी सिन्फ़ुनि जे ज़रिए पंहिंजे इल्मी साञाह मुताबिक़ ॾात जे ॾीए खे रोशन रखण जी कोशिश में मसरूफ़ रहंदो आहे। मौज़ू त सभिनी अदीबनि, शाइरनि ऐं तख़लीक़ारनि जे अॻियां साॻा रिवायती हूंदा आहिनि, पर उन्हनि रिवायती मौज़ूअनि खे गैर रिवायती तरीक़े सां पेश करण जो फ़न हुनुर हर तख़लीक़ार वटि अलॻि अलॻि हूंदो आहे। के उन्हनि खे असराइतो करे पेश कनि था, के उन मौज़ूअनि ख़्यालनि खे रिवायती अंदाज़ में ई पेश कंदा रहनि था। हर तख़लीक़ार जे मसइलनि, मौज़ूअनि जे पेश करण जो तरीक़ो अलॻि आहे। उन पेशकश जे सघारे या कमज़ोर तरीक़े सां हर तख़लीक़ार सुञातो वेंदो आहे। जिन जा ख़्याल सघारा हूंदा आहिनि, तख़य्युल असराइता हूंदा आहिनि, उहे पंहिंजी सुञाणप जल्दी ठाहे वठंदा आहिनि। समाज में पंहिंजी जाइ बि ठाहे वठंदा आहिनि। उन्हनि तख़लीक़ारनि जे सघारे ऐं असराते ॾाज जे करे उन्हनि जी ज़ात बि ध्यान जो मर्कज़ बणिजी वेंदी आहे। पर सभ खां अॻु में तख़लीक़ार जी ॾात अहम मौज़ू हूंदी आहे, जेका खेसि शोहरत बख़्शे थी, जेका खेसि नालो मशहूरु कराए थी, जेका खेसि समाज में सुञाणप जो सबबु बणिजे थी। मिसाल तौरु हिकु राज़ो हुनुरमंद आहे, उनजो हुनुर उन जी इमारती तमीर मंझां ज़ाहिर थींदो आहे। हिकु दर्ज़ीअ जे दर्ज़ खे हुनुर जी ख़बर उन जी गुफ़्तगू आहे न, पर कपिड़े जी कटिंग, कपिड़े जी सिलाई, सिलाईअ जी सफ़ाई, जोड़े जी बीहक मंझां ज़ाहिर थींदी आहे। हिकु ॾखण जी कारीगरी उन जे काठ जे कम मां ज़ाहिर थींदी आहे। दरियूं, दरवाज़ा, कुर्सियूं, टेबलूं, सोफ़ा, कबट उन जे हुनरी सलाहियतुनि खे ज़ाहिर कंदा आहिनि। हिकु सरमाएदार जो सरमायो उन जी ज़िंदगीअ जी सहूलतुनि, आसाइशुनि, गाॾियुनि, बंगलनि मंझां ज़ाहिर थींदी आहे त ही सरमाएदार आहे। पर हिकु शाइर या अदीब जेकॾहिं शाइर या अदीब सॾाए थो, उन शाइर या अदीब खे तेसीं ताईं शाइर या अदीब नथो चई सघिजे जेसीं ताईं उहो शाइर या अदीब पंहिंजी तख़य्युल मंझां, पंहिंजी तख़लीक़ी सलाहियत मंझां पाण खे शाइर साबित नथो करे ॾेखारे। शाइर जी अहमियत या शाइरीअ जी अहमियत जो अंदाज़ो 1400 साल पुठियां वारी तारीख़ मां लॻाए सघिजे थो त अरबनि जे क़बाइली दौर जे रिवायतुनि ऐं सकाफ़तुनि में शाइरनि शाइरीअ जे ज़रिए पंहिंजी अहमियत, क़ाबिलियत, सलाहियत खे अहिड़ो त मंझराए वरितो हो जो मेलनि, मलाखड़नि, तोड़े, बाज़ारनि ऐं वापारनि में सरमाएदार माण्हू शाइरनि जे साथ, तावन या रहनुमाईअ खां बिना वापार न करे सघंदा। हिकु त वापारियुनि खे शयुनि जी तारीफ़ ऐं विकिरे करण जे लाइ शाइर जे शाइरीअ जी ज़रूरत पवंदी हुई, जेको शाइर उन्हनि मामूली शयुनि खे गैर मामूली अंदाज़ में साराहे पेश कंदो। उनजो फ़ाइदो वापारीअ खे उहो थींदो हो जो हिकु त उन जी वापारी साख क़ाइमु रहंदी हुई, शयुनि जे मयार जी साराह बि थींदी हुई, उन्हनि शयुनि जो वाक़ बि बहितर लॻंदो हो, जंहिंसां हर क़िस्म जे मुआशी फ़ाइदो हासिलु थींदो हो। जेकॾहिं कंहिं क़बीले जी सरदार जी चूंड कई वेंदी हुई त उन क़बीले जा माण्हू पंहिंजे क़बीले जे सरदार चूंडण जे लाइ हिकु शाइर जो इंतिख़ाब कंदा हुआ। शाइरनि खां सवाइ या शाइरीअ जी ॼाण खां सवाइ कंहिं अणॼाण खे सरदार तौरु क़बूल बि कान कंदा हुआ। ऐं जॾहिं क़बीलनि जूं पाण में जंगियूं लॻंदियूं हुयूं त जंगियुनि में जंगजू माण्हुनि खे जोश ऐं विलविले पैदा करण जे लाइ या अवाम में जोश पैदा करण जे लाइ बि शाइरनि जा जंगी तराना, क़ौमी तराना तमामु वॾी अहमियत रखंदा। हाणे बि सॼी दुनिया में इहो उसूल आहे त अवाम में जॾहिं का मायूसी पैदा थींदी आहे त उन्हनि अवामी मेड़नि में हौसले पैदा करण जे लाइ सियासी अॻुवान या रियासती हुकुमरान शाइरनि जे गीतनि, नग़मनि ऐं तराननि जो सहारो वठंदा आहिनि। सियासी पार्टियुनि जा अॻुवान इलेक्शन में पंहिंजी कामयाबीअ जे लाइ पंहिंजे सियासी गीतनि, नग़मनि या तराननि जो इस्तेमालु कनि था। अॼु बि हिन जदीद दौर में रांदियुनि जे मैदाननि में क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, स्क्वैश या का ॿी रांदि हुजे, उन रांदि शुरू थियण खां अॻु में हर मुल्क जो तरानो ॻायो वेंदो आहे।
ॻायो वेंदो आहे। जॾहिं जंगी सूरत हाल पैदा थिए थी त पंहिंजे जवाननि में जोश पैदा करण जे लाइ जंगी गीतनि ऐं जंगी तराननि जो सहारो वरितो वञे थो। उनखां अलावा अवामी ज़रूरतुनि ऐं घुर्जुनि में शाइरनि जे किरदार जी अहमियत अञा वधीक आहे। जॾहिं बि शादी या छठी या का पार्टी थींदी आहे त उते बि शाइरनि जा लिखियल सहरा या गीत ॻाया वेंदा आहिनि। गमन वारे मौक़नि ते मरसिया नूहा ॻाया वञनि था। सफ़र में अकेलाईअ में हर माण्हू गीत ऐं गज़लनि खे ॿुधणु ज़रूरी सम्झंदो आहे। सियासी जलसनि जुलूसनि ऐं सियासी गीतनि ऐं क़ौमी नगमा ॿुधा वेंदा आहिनि। मज़हबी प्रोग्रामनि में बि हमत या नात कसरत सां पढ़िया वेंदा आहिनि। मतिलबु त असांजे मुआशिरे में हर हिकु मौक़े में शाइर जी शाइरीअ जी ज़रूरत पवे थी। शाइर जे शाइरीअ जी ज़रूरत पवे थी। उहा गज़लनि जी सूरत में हुजे, गीतनि जी सूरत में हुजे, क़ौमी नगमनि जी सूरत में हुजे या हमद या नात जी सूरत में हुजे, कसीदे या मरसीअ जी सूरत में हुजे या शाइरीअ जे किताबनि जी सूरत में हुजे। शाइरी हमेशह हर मौक़े में ज़रूरी सम्झी वेंदी आहे। हिकु वक़्तु वरी अहिड़ो बि आयो जो शाइर अदीब दरबारी थी विया। उहे रियासती हुकुमराननि जा पघारदार थी उन्हनि जी तारीफ़ में मदह ख़्वानी करणु लॻा। अदीब वरी उन्हनि जी साराह जा कूड़ा वाक़िया लिखी तारीख़ जो हिसो बणाइणु लॻा। ईअं दौर बदिलबा रहिया, शाइरनि अदीबनि जो किरदार बि बदिलबो रहियो। जहिड़ी तरह क़दीम दौर में अरब जी सरज़मीन शाइरनि सां भरियल हूंदी हुई, तीअं अॼु बि जदीद दौर में सिंध जी सरज़मीन शाइरनि ऐं तख़लीकारनि सां भरियल आहे। जीअं क़दीम दौर में अरबनि जी सरज़मीन ते ज़ुल्म, नाइंसाफ़ी उरूज ते पहुतल हूंदी हुई, जंहिंजे सबबु जहालत ऐं तइलीम जे न हुजण ऐं क़बाइली निज़ाम जे हुजण खे सम्झियो वेंदो हो, साॻी तरह अॼोके दौर में सिंध जी सरज़मीन ते ज़ुल्म, नाइंसाफ़ी, अना परस्ती उरूज ते पहुतल आहे। तइलीम हूंदे बि अना ऐं जहालत आम आहे। क़बीलाई सिस्टम ऐं जागीरदारी निज़ाम या सरमाएदारी निज़ाम जेको इनफ़रादी मफ़ादनि ते मुश्तमिल आहे, उन असांजे समाज में इज्तिमाही फ़ाइदनि ॾियण जे बदिरां तमामु घणियूं समाजी ख़राबियूं पैदा करे छॾियूं आहिनि, जंहिंजा असर समाज जे मथां तमामु घणा पइजी रहिया आहिनि। उहो ई सबबु आहे जो मुल्क जे ॿियनि सूबनि जी भेट में सिंध वाहिद सूबो आहे, सिंधी क़ौम वाहिद क़ौम आहे जेका इस्तहसाली ऐं नाइंसाफ़ीअ जो शिकार आहे। उन इस्तहसाली ऐं नाइंसाफ़ीअ जे ख़िलाफ़ु जेकी माण्हू इज़हार करण जो हौसलो रखनि था, उन्हनि में शाइर सर फ़हिरिस्त आहिनि, जेकी पंहिंजे इल्मी फ़िक्री ख़्यालनि जे ज़रिए शऊर पैदा करण जे लाइ या समाजी मौज़ूअनि खे ज़ुबान ॾियण जे लाइ या उन्हनि जी निशानदही करण जे लाइ डिघी नसरी तमसील बदिरां तमामु थोरे मवाद में तमामु घणो मक़सदु पेश करण जी महारत रखनि था। सिंध में शाइरनि जो तइदादु तमामु घणो आहे, पर उहा महारत बि थोरनि शाइरनि खे हासिलु आहे। उन्हनि थोरनि शाइरनि मंझां लाड़काणे जा शाइर बि आहिनि जेकी शहर में सुठे शाइर तौरु सुञाता वञनि था। उन्हनि शाइरनि जे मौज़ूअनि ते उन्हनि शाइरनि जिन मौज़ूअनि ते लिखियो आहे, उन्हनि में इश्क, ओसीड़ो, जुदाई, बेक़रारी, औरत जूं अखियूं, ज़ुल्फ़, अदाऊं, सूम, सिंगार वग़ैरह नुमाया मौज़ू रहिया आहिनि। उन मौज़ूअ ते लिखण वारनि शाइरनि में उन जी टहीअ जा बि काफ़ी शाइर आहिनि, जीअं विशाल आहे, पंहिंजो असांजो जाफ़री साहिबु आहे, पर सईद मेमण बि उन्हनि में हिकु हो। दरिया जे ओलाहे कपर बचा बंदनि जे पासे में अॾल ॻोठ आकिल जो रहवासी, जंहिं सावण जी मुंद में दरिया जे पाणीअ जी मस्ती दहशत वारी हस्तीअ खे अखियुनि सां ॾिठो हूंदो, जंहिं चौमासे वारी बरसाती मौसमनि में दरिया खे कपरनि बंदनि खां मथां वहंदे कचे जे इलाइक़े में आबाद वस्तियूं वाहणनि खे ॿोहण वारो ख़तरो बि समय भेरा महसूसु कयो हूंदो। उन जी समातुनि ताईं दरिया जी ॿोॾ जा या माण्हुनि खे आबाद करण जा सवें किसा पहुता हूंदा। उहो दरियाई वहकुरनि जो आवाज़ ते वॾो थींदड़ शाइर सईद मेमण, जंहिंखे दरिया जे सुहबत मेहार थियण ते मजबूर करे छॾियो। हू जेको पंहिंजे ख़्यालनि ऐं ख्वाबनि जी सुहिणीअ जे पार उकिरी अचण जे इंतज़ार में वेठो शाइरी कंदो। उहा उन जे ख्वाबनि ऐं ख़्यालनि जी शहज़ादी सुहिणी शायदि हुन जे इश्क खां अणॼाण हुई। हिकु तरफ़े इश्क में फाथल ही मेहार जहिड़ो शाइर शाइरीअ जे ॿेड़ीअ में सवार थी इश्क जे दरिया में हमेशह जे लाइ जिस्मानी तौर ते असां खां अलॻि थी वियो।
पर उन जी ॾात जीअं त असां वटि मौजूदु आहे, जेका संदसि सुञाणप आहे, उन ॾात जी सुञाणप ते खेसि हर साल हिन जी सार मल्हाइजी रही आहे। हू औरत जे इश्क ऐं सूंहं जो शाइर हो, हू शाइरीअ जो मेहार हो, शाइरी हुन जी सुहिणी हुई, हू हिकु शाइर या ॾात धणी तौरु असां वटि मौजूदु आहे। सईद केतिरो फ़नी ऐं फ़िक्री लिहाज़ खां वॾो शाइर हो या नंढो शाइर हो या विचोलो शाइर हो, जेको बि हो, पर मां एतिरो चवंदुसि त हू फुल टाइम शाइर हो। असां अव्हां सभु ॼाणूं था त हिन जे घर जे फीथे हलाइण जा 2 मुआशी ज़रिया हुआ। हू पाण सरकारी मुलाज़िम हो, हिकु उस्ताद हो, ऐं रिक्शो बि संदसि ज़ाती कारोबार जो हिसो हो, जेको हुनजो पार्ट टाइम रोज़गार हो। जंहिं रफ़्तार सां लाड़काणे जे रोडनि ते सवारी जी तलाश में रिक्शो हलाईंदो हो, तीअं हुन जे ज़हन जे शहर जे रस्तनि ते ख़्यालनि जो रिक्शो बि तेज़ी सां डोड़ंदो हो, जंहिं ते शाइरीअ जूं मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं सवार थींदियूं हुयूं ऐं वरी पंहिंजी मंज़िल ते लही वेंदियूं। हुन जी दीद रोडनि ते ज़रूरु हूंदी हुई, पर हिन जे ध्यान में शाइरी हूंदी हुई। उन सां गॾु केतिरनि ई ख़ूबसूरत चहिरनि जा अक्स हुन जे अखियुनि में समायल हुआ। केतिरनि ई चहिरनि जे नक्शनि खे हिन काग़ज़ जे कैनवास ते कलम जी नोक सां शाइरी जी सूरत में चिटियो आहे, जिन चहिरनि जा ख़ूबसूरत फ़ोटू हिन जे शहरी मजमूअनि जे सिफ़नि जे फ्रेमनि में शामिल मिलनि था। मुंहिंजूं मुलाक़ातूं सईद सां के घणियूं कोन हुयूं, पर दुआ सलाम जॾहिं बि थींदी हुई त लाड़काणे जे रोडनि ते साणसि रिक्शा हलाईंदे थींदी हुई। हू जंहिं रफ़्तार सां शाइरी कंदो हो, उन ई रफ़्तार सां पोस्ट बि करे छॾींदो हो, जेका सिंधी रिसालनि में पई छपी हुई। हू तेज़ रफ़्तार शाइर हो, हुन जी ख़्यालनि जी ड्रोड़ तिखी हुई, शाइरीअ जे फ़नी ऐं फ़िक्री घुर्जुनि खां बि तमामु घणो वाक़ुफ़ु हो। तॾहिं त हू हिकु साहीअ सां 6 किताब छपाए असांजे हवाले करे पाण हले वियो। शाइरनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि, उन्हनि जे लिखण जा बि अलॻि अलॻि मौज़ू आहिनि। के शाइर क़ौमी जज़्बनि ऐं अवामी उमंगनि जा शाइर हूंदा आहिनि, जिन खे जलसनि जुलूसनि अवामी मेड़ाकनि क़ौमी सक़ाफ़ती इज्तिमाअनि में ॻायो ऐं माण्हुनि खे ॿुधायो वेंदो आहे। उहे शाइर उत्साह जो ज़रियो हूंदा आहिनि, क़ौमी सुजाॻीअ जो पैगाम हूंदा आहिनि, ख़ामोशियुनि में हिकु गूंजदड़ पड़ाॾो हूंदा आहिनि, काहिलीअ जे वक़्तु तहरुकी चुरपुर जो सबबु हूंदा आहिनि, राति जी मायूसीअ वारी ऊंदाही में सुबुह जी उमीद जी बाख़ हूंदा आहिनि। पर सईद इश्किया शाइर हो ऐं ओसीअड़े जो शाइर हो। उहे सभु शयूं हुन जी शाइरीअ में मिलनि थियूं। मिसाल तौर ते, इश्क मुंहिंजो गुरूर ट्रोड़े विवी, इश्क मुंहिंजो गुरूर ट्रोड़े विवी, पर ॾिसां थो अञा रुखाई थई। इश्क मुंहिंजो गुरूर ट्रोड़े विवी, पर ॾिसां थो अञा रुखाई थई। दर्द तुंहिंजो मिठो बि ॾाढो आहे, दर्द तुंहिंजो मिठो बि ॾाढो आहे, कीअं चवां मां त दिलि ॾुखाई थई। वरी ॿिए हंधि थो चवे त खोलियमि जो दरवाज़ो साम्हूं बीठो। ऐं ॾिसो न ओसीअड़ो हुन जे माना लिखणनि में कहिड़ो थो मिले। खोलियमि जो दरवाज़ो साम्हूं बीठो हो, तन्हा मुंहिंजो पाछो साम्हूं बीठो। ॿिए हंधि हिकिड़ी वाई में थो लिखे त आउं जर में हुयुसि ऐं किनारे मथां, आउं जर में हुयुसि ऐं किनारे मथां को सॾींदो रहियो। मां त बीठुसि न पए, पोइ बि माज़ीअ मंझां को सॾींदो रहियो। शहर शहर पहुता न सॾ, शहर पहुता न सॾ, उमिरि भर ॻोठ मां को सॾींदो रहियो। ॿिए हंधि थो चवे त आदमी नेठि मिटीअ हवाले कंदी, आदमी नेठि मिटीअ हवाले कंदी, ज़िंदगी काॾे आख़िर संभाले कंदी। शाइरी सईद जी हूअ सिहेड़े पई, शाइरी सईद जी हूअ सिहेड़े पई, अरपना हिकु हसीना जे नाले कंदी। ॿियो उनवानी पंहिंजो जेको शेर लिखियो पियो आहे असां वटि हिते, हिकु अछे कपिड़े में थो निकिरी वञा, हिकु अछे कपिड़े में थो निकिरी वञा, ज़िंदगी तोखां मिठी नाराज़ हां। आख़िरी लम्हनि में सुध पई आहे सईद, आख़िरी लम्हनि में सुध पई आहे सईद, ही त पंहिंजो इश्क हो कंहिं ख्वाब सां। जेकरनि सां भली कार चवां थो ऐं तव्हांजो शुक्र अदा कयां थो। जीअं त सईद मेमण हिन लाड़काणे जे धरतीअ जो मुंदड़ जो माण्हू हुयो ऐं हुनजो तालुक़ु आकिल ॻोठ सां आहे।
आकिल उहो जेको सिंधू दरिया जे साॼे कप ते हुनजो ॻोठु हो। आकिल उहो ॻोठु आहे जंहिं वॾा नाला पैदा कया ऐं उन्हनि में उन ॻोठ जो जेको वॾो नालो आहे ख़ान बहादुर खोड़ो, जेको सियासत में वॾो नालो हुयो। उनखां बाद में ॿियो हिकिड़ो लाड़काणे ज़िले जो ई ऐं आकिल जो रहवासी ख़ूबसूरत अलामा ख़ालिद महमूद सूमरो साहब ऐं उन ई साॻे ॻोठ सां तालुक़ु रखंदड़ सईद मेमण, जेको पेशे सां त हिकिड़ो उस्तादु हुयो, पर उन उहो नालो कमायो जो अॼु वस्ती कराची खां वठी कश्मीर ताईं, कीचड़ खां कारंजर ताईं जिते बि सांझावत माण्हू रहनि था, जेके बि सिंधी ॿोली सां प्यारु कनि था, उन्हनि माण्हुनि वटि हर माण्हू जी दिलि में अॼु सईद मेमण खे चङी तरह सुञाणनि था। ऐं उन्हनि उहो नालो पैदा कयो जो इन समाज तबक़ाती समाज में जिते हू रहे पियो, उन जॻह ते पंहिंजी ॿोली पंहिंजे लिखण सां ऐं हौसलो ॾिनो, ग़रीब मिसकीन मज़लूम माण्हुनि जी ॻाल्हि कई ऐं उनजी शाइरी में आजिज़ी, इनकिसारी ऐं सभु जेके बि ज़िंदगी जा जेके बि पहलू आहे उन सभिनी ते उन लिखियो। ऐं उन एतिरो त नालो कमायो जो शायदि एतिरो नालो कंहिं न कमायो हुजे। ॿी हिकिड़ी यादि मूंखे ॻाल्हि पवे थी त शेख अयाज़ हिकिड़ी सिटियूं चयूं त जेकॾहिं मुंहिंजे खां मोए खां पोइ वए खां पोइ जेकॾहिं मुंहिंजो ख़ाल जेकॾहिं भरे सघे थो त उहो सईद मेमण आहे, ॿियो कोई बि कोन्हे को। सो ऐं मुंहिंजी बि उन शख़्सियत सां हिकिड़ी मुलाक़ात थी जॾहिं असीं 2002 खां 4 ताईं मां कंहिं मसइले में इन ॻोठ जे भरिसां रहंदो हुउमि। मुंहिंजी दोस्ती हूंदी गुलाब चांडे सां, उहो ख़ूबसूरत शाइर आहे, अॼु हिते मौजूदु असां वटि न आहे पर इनशाला अची वेंदो। पोइ उन मार्फत सां मुंहिंजी उन सां दोस्ती जुड़ी, तालुकात जुड़ी उन सां। पोइ उन सां हिकिड़ो छाणे जो बाग़ हूंदो हुयो जो होटल जे भरिसां, उन सां मुलाक़ात कचरियूं थींदियूं, तक़रीबन साल ॾेढ ताईं माना उन सां मुंहिंजी मुलाक़ातूं रहियूं। हुनखे मूं सदाईं ॾिठो संजीदा हूंदो, माना ईअं तमामु घटि ॻाल्हाए हूंदो। ऐं जॾहिं बि माना ईअं ॻाल्हाईंदो हुयो त ईअं सम्झो माना माण्हुनि जो वेठण वारो जेको माण्हू वेठो हूंदो साम्हूं जो सॼो अक्स पढ़ी वेंदो हुनजो। ऐं हुन जेका बि शाइरी कई असां सां जॾहिं बि मुलाक़ात कचहरी कंदो हो, चवंदो त तव्हां ज़िंदगीअ में जेकर अलाह साईं तव्हांखे ज़िंदगी ॾिनी आहे त तव्हां कुझु न कुझु पंहिंजे हिसे जो कमु करे वञो। ऐं त हर माण्हू पंहिंजो किरदारु अदा करे, पर हुन बि असांखे बि अहिड़ी सम्झाणी ॾिनी ऐं तमामु असांखे सुठो सम्झारियईं ऐं सेखारियईं उन्हनि खे त तव्हां जेकॾहिं सिर्फ़ु रोमांसिक जी शाइरी कंदो, पर उनखां अलावा तव्हां पंहिंजी धरती लाइ बि कुझु लिखो, जे सुभाणे धरती तव्हांखे सुठनि अख़रनि में तव्हांखे यादि करे। सो मां भागवंत माण्हू आहियां जो उन सईद मेमण सां मुंहिंजी जेका उन सां संगत जुड़ी। ऐं अॼु मूंखे अदबी संगत लाड़काणे शाख पारां जेको मूंखे एज़ाज़ु ॾिनो आहे, जेको मां उन एॾी शख़्सियत ते मां ॻाल्हायां थो, इहो मुंहिंजे लाइ हिकिड़ो बाइस फ़ख़ुरु आहे। मां पाण खे भागवंत पाण खे एज़ाज़ु महसूसु कयां सम्झां थो त हिन शख़्स ते ॻाल्हाइणो को मज़ाक़ न आहे, पर मां अदबी संगत लाड़काणे जो वरी बि शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे अहिड़ो मौक़ो फ़राहम कयो ऐं तव्हां सॼणनि सां मिलण जो मौक़ो नसीबु कयो। हाणे वरी बि मां पंहिंजे अदबी संगत लाड़काणे जे शाख पारां जेके बि मुंहिंजा सदर ते पैनल में दोस्त वेठा आहिनि, मुज़िन वेठा आहिनि ऐं साम्हूं मुंहिंजो वेठल आहे जेके दोस्त अदीब शाइर दोस्त सहाफ़ी आहिनि, उन्हनि सभिनी खे वरी बि मां उनजे सभिनी जो शुक्रिया अदा कयां थो जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी ऐं हिते शामिलु थिया। तव्हां सभिनी वॾी 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 महिरबानी। उन खां अॻु में असां सिंधी अदब संगत शाख लाड़काणे पारां अॻु में बि करारदादूं पेश कंदा रहिया आहियूं। हाणे वरी करारदाद पेश करणु ज़रूरी सम्झूं था। जेसि ताईं उहे शयूं मनसूबा साज़िशूं रद्द नथियूं थियनि तेसि ताईं असां उहो मनसूबानि जे ख़िलाफ़ु करारदादूं ऐं जदोजहद पंहिंजी जारी रखंदासीं। सभ खां पहिरियां त सिंधु दरिया सिंध जी अज़मत जो उञाण आहे, जियापे वॾे खां वॾो सबबु आहे। उन मथां केनाल ऐं डेम अॾणु इहे साज़िशूं बंदि कयो, 6 केनाल ख़ासि करे अॾण मनसूबो रद्द कयो वञे। असीं इहा जो ऐवान करारदाद पेश करे थो त इहे रद्द कया वञनि मनसूबा। उन खां पोइ मोहनजोदड़ो मां 2022 में 36 मूरूं चोरी थी वियूं, उन्हनि जी वापसी जी ऐवान घुर करे थो 36 मूरूं वापसि कई वञनि। सिंधियत बोर्ड जो असुलु लोगो ॾांदा वारो लोगो बहाल कयो वञे, अॼु कोई ऐवान घुर करे थो त ॾांदा वारो लोगो बहाल कयो वञे। उन खां पोइ सिंध जे तालीमी इदारनि ख़ासि करे सरकारी इदारा ऐं ख़ानगी इदारा, प्राइवेट स्कूल ऐं मदरसनि जी में असां घुर न थी आहे, पर मदरसनि में असांजा लखे ॿार पढ़नि था पिया। उते फ़ारसी ऐं अरबी ॿोली त पढ़ाई थी वञे, सिंधी ॿोली उते निकाल ॾिनल आहे। असीं अॼु घुर कयूं था त सिंधी तालीमी इदारनि ख़ानगी सरकारी ऐं मदरसनि में सिंधी ॿोली खे लाज़मी पढ़ाए वञे।